वीआईपी प्रोटोकॉल ॿिनि पोरियतनि जी ज़िंदगी जो ॾीओ विसाए छॾियो। मेहर में नामालूम प्रोटोकॉल में वींदड़ गाॾी जो ॿिनि मोटरसाइकिल सवारनि खे टकर जे नतीजे में वाहिद बख़्श सहोल ऐं सिकंदर सियाल थॾे ते फ़ौत, ॿिया ज़ख़्मी। तफ़सीलन मूजिब मेहर जाइ वारदात ते मौजूद जमील अहमद सियाल सहाफ़ियुनि खे ॿुधायो त वीआईपी प्रोटोकॉल में हलंदड़ पुलिस मोबाइलनि मेहर मां वापसी पंहिंजे ॻोठ चाकुर ख़ान सहोल वेंदे मोटरसाइकिल सवार वाहिद बख़्श वल्द दोस्त मोहम्मद सेहोल ऐं सिकंदर अली वल्द फ़कीर मोहम्मद सियाल तॾे ते फ़ौत। जॾहिं त लाश रोड ते पिया रहिया, जंहिंखां पोइ इतला मिलण ते सेक्शन थाणे जी पुलिस पहुची वई। वारसनि खे ख़बर पवण ते कोहराम मची वियो। फिदा हुसैन सहोल जी अॻवानी में लाश रखी एहतजाज करे रोड ब्लॉक करे छॾियो। हादसो कंदड़नि जी गिरफ़्तारी जो मुतालबो ज़रियनि मां इहो बि मालूम थियो आहे त एक्सीडेंट में ॿिया माण्हू पिणु ज़ख़्मी थिया, जिन खे पुलिस प्रोटोकॉल में हलंदड़ गाॾी मालिक पाण सां गॾु खणाए विया।